अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो चैनल में तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। ऐं आब्दिल कयूं। हिन वीडियो में तव्हांखे असां पाकिस्तान अंदरि थींदड़ 5 कामयाब कारोबार ॿुधाईंदासीं जंहिंजी तमामु वॾी स्कोप आहे, तमामु ॾाढो घणो कामयाबु आहिनि, जंहिंखे तव्हां शुरू करे हिकु सुठो रोज़गार कमाए सघो था। वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसिजो, तॾहिं तव्हांखे कुझु सम्झ ईंदो। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का न का दिलचस्प मालूमात पोस्ट कंदा रहंदा आहियूं हिन चैनल ते। पाकिस्तान में हिन वक़्तु जेको नंबर 1 बिज़नेस हली रहियो आहे उहो आहे फूड बिज़नेस या ख़ुराक जो कारोबार। अहिड़ो कारोबार जंहिंमें ख़ुराक शामिल थी वञे उहो पाकिस्तान में नंबर 1 आहे। तव्हां शुरू कयो, इंशाल्लाह फ़ाइदो थींदो। हाणे हिन में होटल बि तव्हां खोले सघो था, उहो बि फूड बिज़नेस में ईंदो। बिरयानी जो कारोबार इहो बि फूड बिज़नेस में अचे थो, ख़ुराक में अचे थो, तव्हां शुरू करे सघो था। बर्गर इहो बि फूड बिज़नेस में अचे थो, ख़ुराक में शामिल थिए थो। इन में बि तव्हांखे बचत आहे, शुरू करे सघो था। बेकरी बि फूड बिज़नेस में अचे थी। करियाना जे दुकान में बि ख़ुराक आहे, इहो बि फूड बिज़नेस में अचे थो। सब्ज़ी जो दुकान या सब्ज़ी जी रेड़ी इहो बि फूड बिज़नेस आहे। फ्रूट जो दुकान, फ्रूट जी रेड़ी इहो बि फूड बिज़नेस आहे, तव्हां शुरू करे सघो था। इहे बि नंबर 1 अचनि था पाकिस्तान में। गोश्त जो फटो, हिन में बि ख़ुराक शामिल आहे, इहो बि फूड बिज़नेस में अचे थो। समोसनि जो दुकान या पकौड़नि जो दुकान, हिन में बि ख़ुराक शामिल आहे, इहो बि फूड बिज़नेस में अचे थो, तव्हां शुरू करे सघो था। या वरी तव्हां वटि ज़मीन आहे त सब्जियूं राहे, इन में बि ख़ुराक शामिल आहे, इहो बि फूड बिज़नेस में अचे थो, सब्जियूं वेचे सघो था। गन्ननि जो जूस इहो बि फूड में अचे थो, इहो बि ख़ुराक में खाधे पीते में शामिल थिए थो। चांहि जो होटल इहो बि खाधे पीते में शामिल थिए थो, तव्हां खोलियो, तव्हांखे वॾी बचत थींदी। को बि अहिड़ो कारोबार यादि रखो जंहिंमें ख़ुराक शामिल हुजे, खाधो पीतो शामिल हुजे, उहो फूड बिज़नेस में अचे थो, उहो तव्हां शुरू कंदो। पाकिस्तान में नंबर 1 आहे, इंशाल्लाह तव्हांखे फ़ाइदो थींदो, नुक़सानु कॾहिं न थींदो। को बि अहिड़ो कारोबार जंहिंमें ख़ुराक शामिल हुजे। पाकिस्तान में नंबर 2 ते जेको कामयाबु कारोबार आहे उहो आहे कपिड़े जो कारोबार। कपिड़े जे कारोबार में इहा मुराद न आहे त सिर्फ़ु कपिड़े जो दुकानु खोले छॾिजे, हिन में बि घणा क़िस्म थियनि था। तव्हां अणसिबिया कपिड़ा रखी सघो था दुकान में, उनखे शुरू करे सघो था। या वरी तव्हां रेडीमेड कपिड़ा रखी सघो था दुकान में, उहे सिर्फ़ु वेचे सघो था। या वरी तव्हां ॿारनि जा सिर्फ़ु कपिड़ा या सूट वग़ैरह रखी दुकान में उहे वेचे सघो था, उहे बि कपिड़े जे कारोबार में शामिल थियनि था। जैकेट्स या कोट वग़ैरह जेके सियारे में वेचजनि था, उहे बि कपिड़े जे कारोबार में शामिल आहिनि। लंडे जो कारोबार इहे बि कपिड़े जे कारोबार में शामिल आहिनि। इन्हनि मां को बि हिकु शुरू करे तव्हां हिकु सुठी इनकम कमाए सघो था। इहे नंबर 2 ते आहिनि, इन्हनि जी बि तमामु सुठी स्कोप आहे पाकिस्तान में। नंबर 3 ते जेको कामयाबु कारोबार आहे पाकिस्तान में उहो आहे प्रॉपर्टी जो कारोबार। प्रॉपर्टी में बि कुझु क़िस्म थियनि था। तव्हां प्लाट वठी, प्लाट खे कुझु साल रखी, 1-2 साल रखी, 3 साल रखी, जेतिरो तव्हां रखणु चाहियो उनखे वेचो, बाद में सुठी इनकम ईंदी। या उन ते घर ठाराए, घर खे वेचो, उनखे तमामु सुठी इनकम अची वेंदी तव्हांखे। या वरी घर ठाराए उहो किराए ते ॾेई छॾियो, हर महीने तव्हांखे पेमेंट मिलंदी पए। या वरी तव्हां दुकानु ठाराए, दुकान खे वेचो या दुकानु किराए ते लाहे छॾियो, इन में बि सुठी इनकम आहे। इहे क़िस्म थियनि था प्रॉपर्टी जे बिज़नेस में। हलूं था चौथे बिज़नेस जी तरफ़। नंबर 4 ते जेको कामयाबु कारोबार हिन वक़्तु पाकिस्तान में हली रहियो आहे उहो आहे मोबाइल जो कारोबार या स्मार्ट फ़ोन जो कारोबार। तव्हां मोबाइल जो दुकानु खोले हिकु सुठी इनकम कमाए सघो था। जेकॾहिं मोबाइल दुकानु नथा खोलणु चाहियो त मोबाइल एसेसरीज़ मतिलबु मोबाइल जा स्पेयर पार्ट रखी करे दुकान ते हिकु सुठी इनकम कमाए सघो था। हिन में तमामु वॾी स्कोप आहे, तमामु बहितरीनु कारोबार हले थो मोबाइल एसेसरीज़ जो, स्पेयर पार्ट जो। मोबाइल जी चार्जर थी विया, पिना थी वियूं, ऐं जेको हेडफोन थी विया, घणो कुझु अची वञे थो मोबाइल एसेसरीज़ में। हिन में तव्हां शुरू करे सुठी इनकम कमाए सघो था। नंबर 5 ते जेको कामयाबु कारोबार आहे पाकिस्तान में सोलर जो कारोबार आहे। सोलर जे कारोबार में तमामु वॾी स्कोप थींदी पई वञे। तव्हां ॻोठनि में ॾिसंदो सोलर नज़र ईंदा, शहरनि में जिते जिते जॻह ते सोलर आम थी वियो आहे। सोलर जे कारोबार में तव्हां सोलर वारियूं लाइटां, सोलर वारियूं तारां, सोलर वारा बल्ब, सोलर जो जेको बि सामान सोलर लाइ इस्तेमालु थिए थो उहो रखी करे तव्हां हिकु सुठी इनकम कमाए सघो था। नवां सोलर बि रखी तव्हां हिकु सुठी इनकम कमाए सघो था। हिन में कारोबार में तमामु वॾी स्कोप थींदी पई वञे, इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु फ़ाइदो थींदो। जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे, वीडियो असांजा आइडिया तव्हांखे पसंदि आया आहिनि त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का न का दिलचस्प मालूमात पोस्ट कंदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।